अस्सलाम वालेकुम दोस्तों, अवां शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जिन प्यारी वीडियो में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, अॼु रिव्यू करण वारा आहियूं पंहिंजा वेरी ड्रामोनि सां गॾोगॾु सोप सीरियल जेको आहे रियासत। ॿिन्ही ड्रामनि जी तव्हांखे अपडेट्स ॾींदुसि गॾोगॾु ऐं पापनगर ड्रामे जी बि अपडेट तव्हांखे ॾियण वारो आहियां। हीउ हिकु बहितरीनु वीडियो थियण वारो आहे दोस्तों। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। अॼु जे हीअ अपडेट तव्हां मिस कई, सम्झो तव्हां सभु कुझु मिस कयो। हलूं था अपडेट जी तरफ़, तव्हांजो घणो टाइम वेस्ट न कंदासीं। दरअसल दोस्तों, पंहिंजा वी ड्रामे जी शूटिंग वरी तेज़ी सां हली रही आहे। कोशिशि कई पई वञे त जल्द मां जल्द हिन जो पहिरियों स्पेल फाइनल कयो वञे ऐं राति ॾींहुं असगर चौधरी साहब हिकु करे छॾी आहे। पंहिंजा वी ड्रामे जी जेका बि मतिलबु टीम आहे उहा माशाल्लाह वरी महिनत सां हिन ड्रामे में कमु करे रही आहे। ऐं उन सां गॾोगॾु दोस्तों, अगरि लाला रफ़ीक ज़हूर साहब जी एंट्री थी वञे न त पोइ हीउ ड्रामो अञा बहितरीनु थी वेंदो, अञा ज़बरदस्त थी वेंदो। जी हाँ दोस्तों, ऐं छो त हीउ ड्रामो आहे बि अहिड़ो न हाई लेवल जो ड्रामो आहे पंहिंजा वेरी। उन सां गॾोगॾु दोस्तों, तव्हांखे मां इहो ॿुधाईंदो हलां त रियासत ड्रामे जी शूटिंग स्टार्ट थी चुकी आहे। खजू साहब पोस्ट रखी, उन अपडेट बि ॾिनी, असां राब्तो बि कयोसीं उन्हनि सां, उन्हनि जी टीम सां मूं राब्तो कयो हुयो। उन्हनि मुंहिंजे ख़्याल में वरी खजू साहब इहा पोस्ट बि रखी त असां दरगाह ते जेको आहे हाज़िरी ॾेई करे सॼी टीम जेका आहे रियासत ड्रामे जी पोइ शूटिंग स्टार्ट कई आहे। छो त दरगाह ते जेका हाज़िरी ॾिनी वई आहे इहा भली ॻाल्हि आहे। रियासत ड्रामे जी जेको आहे टीम सॼी पहिरियों दरगाह ते हाज़िरी ॾेई पोइ पंहिंजे कम में लथी आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे माशाल्लाह इहो त बहितरीनु अमल आहे। ऐं रियासत ड्रामो हाणे स्टार्ट थी चुको आहे। इन जो मक़सदु इहो आहे त तमामु जल्द पहिरियों ऐं ॿियों स्पेल इन जो फाइनल कयो वेंदो। उन सां गॾोगॾु दोस्तों, मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त खजू साहब जी वॾी कोशिशि ईअं ई हूंदी आहे त मां वॾी तेज़ी सां ड्रामे खे फाइनल कयां, वॾी तेज़ी सां ड्रामो जेको बि मुंहिंजो हुजे उन खे पूरो कयां। ऐं खजू साहब जी इहा ख़ासियत आहे, जंहिं ड्रामे खे स्टार्ट कंदो आहे, हू शूटिंग स्टार्ट थींदी आहे हुनजी त हू फाइनल जल्दी कंदो आहे ऐं उन ड्रामे खे तमामु जल्द फाइनल करे छॾींदो आहे, पहिरियों ऐं ॿियों स्पेल। ऐं पापनगर ड्रामे में दोस्तों, बलाज ख़ान त पंहिंजी कोशिशि में लॻो पियो आहे त कीअं बि करे मिठल खे मञाए, ॿियनि खे मञाए, मां राबियल खे हासिलु कयां सां शादी कयां। पर एॾो आसानी सां इहो कमु न थींदो, छो त अॻियों बि त मल्हार बीठो आहे। मल्हार बि पहाड़ आहे, पहाड़ खे हेॾे होॾे हटाइणु वॾो ॾुखियो कमु हूंदो आहे। ऐं ॾिसूं था हाणे खजू साहब इहो बि लिखियो हुयो, मुंहिंजो मुक़ाबिलो आहे पहिरियों ड्रामो कहिड़ो थो अचे, रियासत या पंहिंजा वेरी। ॾिसो कंहिंजो ड्रामो कामयाबु थींदो ऐं पहिरियों कंहिंजो ड्रामो पुॼंदो, कंहिंजो न पुॼंदो। दोस्तों, अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते, मज़ीद डिघो बि न थिए जीअं वीडियो। अगरि हिन खे तव्हां फुल ॾिठो आहे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु करे छॾींदा, सुठा सुठा कमेंट बि कंदा शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल खे।